सोचे तो जेके भी लीडर आहिनि पर उन्हनि खां अवल असांखे साईं ज़ैन शाह ॾिसण में अचे थो जेको लॉन्ग मार्च हितां खां थियो कराची ताईं उन में बि साईं जा पेर हथनि पेरनि में निबू पइजी वियूं पर साईं पंहिंजे काफ़िले सां रवा दवा उन काफ़िले सां उते पहुतो असां उन जूं महिनतूं कावशूं ॾिसी करे उन ते इतमाद रखूं था उन ते यकीन सां चऊं था जेको सिंध धरती जो मालिक आहे सिंध धरती जो धनी आहे असीं उन सां गॾु बीहंदासीं बाक़ी जेके असांखे ॾिसण में नथा अचनि जेके खालियूं ॻाल्हियूं ॿोलियूं था कनि उन्हनि जी असांखे ज़रूरत का बि न आहे असीं साईं जा तमामु तौराइता आहियूं शुक्रगुज़ार आहियूं असीं साईं सां गॾु हूंदासीं हर ॻाल्हि में ॾुखे वक़्त में जेको जहिड़ो बि असांजो हाल आहे साईं जिन जी वॾी महिरबानी काबिल एहतराम सिंध यूनाइटेड पार्टी या मरकज़ी सदर साईं ज़ैन शाह साहिब मरकज़ी नायब सदर साईं रोशन बुरड़ो साहिब ऐं प्यारो दोस्त निहायती काबिल एहतराम अमीर आज़ाद पवर साहिब ऐं मरकज़ खां आयल जेकी बि मरकज़ी बॉडी या उहिदेदार आहिनि जिन जा असांखे शायदि नाला न पिया अचनि माफ़ु कजो उहे ऐं ख़ुशूसन मुंहिंजो प्यारो दोस्त जेको आहे भाउ इमरान लिगारी साहिब जिन जी काफ़ी महिनतूं आहिनि ऐं मुंहिंजा बहादुर साथियो पिंडाल में वेठल अस्सलाम वालेकुम जी असल पहिरीं तव्हां पंहिंजे 200 दोस्तनि जी सां सिंध यूनाइटेड पार्टी में शमूलियत जो ऐलान कयां थो एसयूपी जी ज़ैन शाह साहब ऐं उन्हनि सां गॾु आहिनि रोशन बुरड़ो साहब ऐं अमीर हसन साहब पवर साहब ऐं ॿिया मरकज़ी अॻवान ऐं हिते ज़िले ऑर्गेनाइज़र बाडी जा दोस्त ऐं इन पिंडाल में वेठल दोस्तो अस्सलाम वालेकुम जीअं सिंध जी आवाम दोस्तो अॼु असां पंहिंजे दोस्तनि ऐं साथियुनि समेत सिंध यूनाइटेड पार्टी में शमूलियत जो फ़ैसिलो कयो आहे जंहिंमें असां साईं ज़ैन शाह साईं जलाल मोहम्मद शाह साहब जी क़यादत ते इतमाद कंदे असां जेको हीउ फ़ैसिलो कयो आहे शमूलियत जो इन में असां ॾिठोसीं मौजूदा जेकी सिंध जी सूरत हाल आहे उन में जेका जदोजहद आहे सिंध जी हक़ीक़ी जेका जदोजहद आहे उन में अगरि ॾिठो वञे त अगरि जदोजहद जे मैदान में अगरि तव्हांखे ॾिठो वेंदो त हिकिड़ो ई लीडर आहे जो उहो साईं ज़ैन शाह साहिबु आहे जेको मैदान अमल में आहे चाहे कालाबाग डैम जो मसइलो हुजे या बेटनि जो मसइलो हुजे या बेरिया टाउन जो मसइलो हुजे जीअं ताज़ो मारी जलबाणी अॼु मरकज़ी अॻवान असांजो साईं ज़ैन शाह तन मोहम्मद खान में ऐं उन सां गॾु क़यादत आई आहे मरकज़ी ऐं उन सां गॾु ज़िले अॻवान तन मोहम्मद खान जा तव्हांजी महिरबानी जो तव्हां असां ते यकीन रखी असांजे पंहिंजे बेड़े में शामिलु कयो पंहिंजे काफ़िले में शामिलु कयो इंशाअल्लाह ताला टंडे मोहम्मद खान या सिंध जा जेके अॼु मरकज़ी अॻवान असांजो साईं ज़ैन शाह तन मोहम्मद खान में ऐं उन सां गॾु क़यादत आई आहे मरकज़ी ऐं उन सां गॾु ज़िले अॻवान टंडे मोहम्मद खान जा तव्हांजी महिरबानी जो तव्हां असां ते यकीन रखी असांजे पंहिंजे बेड़े में शामिलु कयो पंहिंजे काफ़िले में शामिलु कयो इंशाअल्लाह ताला टंडे मोहम्मद खान या सिंध जा जेके